बस त पोइ इहो सम्झ त अॼु खां पोइ अता मोहम्मद जी फैमिली सां पंजाब ऐं दोस्तीअ जा सभु रिश्ता ख़तम। अॼु खां पोइ उन्हनि ऐं असांजे विच में हिकु नओं रिश्तो शुरू थियो आहे ऐं उहो रिश्तो आहे दुश्मनीअ जो। बाबा इन खां बहितर हो त सना खे असां पंहिंजे हथनि सां मारे छॾींदा। हाणे ख़राब थियणो त न पियो असांखे। मूं त पंहिंजी इज़त जो ढक रखण जे लाइ अता जे नाकारा पुट सां पंहिंजी धीअ सना जी शादी कराई हुई। इहो न थिए ॼातुम त मूंसां ईअं धोखो थींदो। इहो मुमकिन आहे शिराज खे असल हक़ीक़त मालूम थियण खां पोइ हुन सना खे ठिकाने लॻाए छॾियो, खून करे छॾियो हुनजो, असां सां ड्रामो पियो करे फरार थियण जो। न मुझे वहाँ कादिल नथो थी सघे, ट्रस्ट मी, वो ये नथो करे सघे, ट्रस्ट मी। तू चुप कर छोकरी। तुझे माइटन जेके साखे गुल पाराया आहिनि सा बि तोखे ख़बर आहे। आफ्ताब पुट तुझी ॻाल्हि में वज़न आहे, पर पहिरियों मूंखे मामले जी पोइ सूंघण दे। दुश्मनीअ जी शुरूआत थी चुकी आहे। जेकॾहिं ईअं हूंदो तॾहिं बि ॾिसंदासीं, पर पहिरियों तूं उन कुते सोहेल खे ॻोल्ह जेको रमो खे ज़ख़्मी करे भॼी वियो आहे। मूंखे जोश खां न होश खां कमु वठणो पवंदो। मूंखे कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां त इहा ॻाल्हि मञा थो न त सना मूंसां गॾु ई घरां ॿाहिरि निकिती हुई। हुन मूंखे चयो त संदसि कमरे में मुंहिंजो साह थो मुझे, तंहिं करे हवाखोरी जे लाइ हुनखे ॿाहिरि वठी वञे। ओचितो हुन पर्स मां पिस्टल कढियो ऐं मूंखे गाॾी बीहारण जे लाइ चयो। पासे में ॿी का ऑलरेडी गाॾी बीठी हुई, उहा हुन में चढ़ी हली वई। पर तूं त हिकिड़ो मर्द हुएं, हिकु पिस्टल ॾिसी बुज़दिल थी वे ऐं पंहिंजी ज़ाल खे काबू न करे सघे। सूरत हाल ओचितो ख़राब थी वई ऐं मां हथे ख़ाली छा थे करे सघियुसि। हुन मुंहिंजे मथे ते पिस्टल रखी छॾियो ऐं ज़ाहिर आहे त जान सभिनी खे प्यारी आहे। मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ मजबूर थी पियुसि। फुलिश, इट इज फिक्शन। मां नथो मञा। शिराज, तूं छा थो सम्झी त माण्हू तुंहिंजी इन तकरीर ते यकीन कंदा? अज़ीम ख़ान जहिड़ो शिकारी जेको पखी जे उॾामण खां अॻु में ई पखीअ खे सम्झी वेंदो आहे त हुन में केतिरो वज़न आहे। हू तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदो? अज़ीम ख़ान मञे न मञे, मां छा थो करे सघां? बाक़ी हक़ीक़त इहा ई आहे जेका मूं तव्हांखे ॿुधाई। लेट मी टॉक टू हिम। तूं मूंसां गॾु अचु शिराज। बस यार, छा ॿुधायां, ज़ालिमनि परायो करे मारियो आहे। जेकॾहिं हिमत न कयां त मुंहिंजो लाश बेयारो मददगार पियो हुजे। भाषा माण्हू आहे यार, केॾो सम्झायो हो माई, ग़रीब जो ॿार आं, महिलनि जा ख़्वाब न ॾिसंदो कर। पर साईं, तुंहिंजे मथां त इश्क जो भूत सवार हुयो, किथां तो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी। बस यार, ग़लती थी वई, हाणे कहिड़ो मुंहुं मथो पिटियां। पर यार, घटि में घटि उन छोकिरी सां अहिड़ो तालुक त न रखी हा न जो हूअ कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ ई न रहे हा। यार, प्यार जी तपिश में घणो अॻिते वधी वियो हुउमि। बाद में अहसासु थियो, पर को रस्तो ई नज़र न आयो। उनजे करे त अॼु भोॻियां पियो। पोइ हाणे किथे आहे उहा छोकिरी? ख़बर न आहे यार, अलाए कहिड़े हालनि में हूंदी। मां सना जो मुजरिम आहियां। रियली मां ॾाढो शर्मिंदो आहियां। तुंहिंजी शर्मसारीअ सां सना जी इज़त त वापसी कोन ईंदी न। यार, मां चयुमि न, मां पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो अदा करणु थो चाहियां। कहिड़ी सूरत में? हाणे छा थो थी सघे? तूं त पंहिंजी जान छॾाए भॼी आहीं। मां सना खे ॻोल्हींदुसि। मूंखे पूरो यकीन आहे त हू मूंखे माफ़ करे छॾंदी। ॾुखियो आहे भाउ, बाक़ी अलाह मालिक आहे। बसि यार, मूंखे सिर्फ़ु तुंहिंजो साथ खपे।
यार दोस्ती आहे निभायां पियो न। अॻे बि तूं सना सां करे हिते ईंदो आहीं, हाणे बि निभाईंदासीं, दोस्ती जो हक़ निभाईंदासीं। वॾी महिरबानी आहे। शिराज पंहिंजी स्टेटमेंट ते अड़ियो पियो आहे ऐं मूंखे बि लॻे थो त हुनजी ॻाल्हियुनि में सदाकत आहे। तूं छो थी हर भरू शिराज जी तरफ़दारी करे? हुन मूंखां बदिलो वठण जे लाइ सना खे वञणु ॾिनो आहे। हुन अज़ीम ख़ान जी नज़रुनि में मूंखे हेठां ॾेखारण जे लाइ इहो सभु कुझु कयो आहे। पर मां बि हुनजो पीउ आहियां। पर तव्हां इहो कीअं था चओ? छा सना शिराज सां शादी करण लाइ रज़ामंद न हुई, या शिराज हुनखे क़बूल न कयो जो हुनखे फरार थियण में मदद ॾिनी? हा, शायद। बस कर आता, तू घणो ॻाल्हाए चुको आहीं। जेकॾहिं मुंहिंजो भाउ ख़राब आहे त तुंहिंजी भेण बि पाक दावन कोन हुई। उहो 3 महीननि जो ॿार पेट में खड़ी सेजे ते पहुती हुई। मार ना, रुकजी छो पियो आहीं? सच कोड़ो तो लगे ना, मारे छॾ मूंखे। जेकॾहिं मूंखे मारण सां तुंहिंजे दिल ते छंडो पए थो त मार न मूंखे, पंहिंजे पाण खे रोकी छो थो? फरा यार तू समझे छो नथी? मामलो चोट चढ़ी वियो आहे। तू संजीदगी सां सोच। घर मां जेकॾहिं हिकिड़ो फर्द ॿाहिरि वञे ऐं कंहिंखे ख़बर न पए, इहो कीअं थो थी सघे? तव्हां मामले खे उलझाइण बदिरां इहो सोचो त सना वई किथे। तूं भाउ खे सना जी हक़ीक़त ॿुधाई हूंदी। कम ऑन आफ्ताब, मां शिराज खे न बि ॿुधायां त हुनखे ख़बर पइजी वञे हा। हू मर्द आहे ऐं सना हुनजी ज़ाल। ऐं इहो बि थी सघे थो त सना पंहिंजी हक़ीक़त हुनखे पाण ॿुधाई हुजे। मां सना जी कैफ़ियत खे सम्झां थी। हुन तव्हांजे चवण ते शादी त कई, पर हुनजो दिल ऐं दिमाग़ सुहेल सां ई जुड़ियल हो। हुन सुहेल खे विसारियो न आहे। ख़ैर, सभु ख़बर पइजी वेंदी। सुहेल त पकड़बो, काॾे वेंदो, नेठ मंज़र ते ईंदो, छॾींदोमांसि कोन। त पोइ मुंहिंजे भाउ खे टारगेट छो था कयो? मां त मिंतू करे हुनखे राज़ी कयो। शिराज खे सज़ा ज़रूर मिलंदी। पंहिंजी अमानत ॾिनीसींस, संभाले न सघियो। छोकिरी पढ़ाए ॾिनीसींस, का चटी में कान ॾिनीसींस। जेकॾहिं सुहेल ज़िंदा आहे त हू ज़रूर मिली। अल्लाह न करे, अल्लाह पाक सुहेल खे मुंहिंजी बि ॼमा ॾेई छॾे। आख़िरी ख़बरूं मिलण ताईं सुहेल अज़ीम ख़ान जे क़ैद मां भॼी निकितो, ज़ख़्मी हालत में बि हुयो ऐं उन खां पोइ संदसि जा पेरा मिलनि ई नथा। शेरी, थी सघे थो त अंकल अज़ीम सुहेल खे वरी झले वरितो हुजे। इहो इम्कान घटि आहे। अज़ीम ख़ान जे ठिकाणनि जी मूंखे ख़बर आहे। सुहेल यकीनन पंहिंजनि मिटनि माइटनि वटि हूंदो, या पंहिंजनि दोस्तनि वटि हूंदो, या वरी सना तोखे सुहेल जे मिटनि माइटनि या दोस्तनि वग़ैरह जी ख़बर आहे? रिकॉल कर, जिथे तव्हां मिलंदा हुजो का त जाइ हूंदी न। को दोस्त जो घर या को मिट माइट जो ठिकाणो। हा यादि आयो। सुहेल जो हिकिड़ो दोस्त हुयो, जंहिं वटि अक्सर असां ईंदा वेंदा हुयासीं। असांजे अचण खां पोइ उहो दोस्त घर ॾेई हलियो वेंदो हुयो ऐं असां काफ़ी टाइम उते गॾु हूंदा हुयासीं। पोइ पाड़े वारनि खे एतिराज़ु थियो त असां उहा जॻह मटाए छॾीसीं। एरिया कहिड़ो हुयो, कुझु यादि अथई? सच मूंखे उहो एरिया त यादि न आहे, पर उहो कराची यूनिवर्सिटी जे पोयां वारो ॻोठु हुयो। कराची यूनिवर्सिटी? ओके, दोस्त जो नालो? जावेद। ठीकु आहे। मोना जी, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मूंखे अञा केतिरो अर्सो हिते रहणो पवंदो? जेसीं ताईं सुहेल नथो मिले। ख़ुदा न ख़ास्ता सुहेल न मिले त पोइ तोखे पंहिंजे पेरेंट्स वटि वञणो पवंदो। मोना जी, तूं थोरो मूंसां अच। शेरी, ही छोकिरी मूंखे साइको थी लॻे।
यार जेको कुछ भी आहे असांखे निभाइणो। मोना जेकॾहिं तूं मुंहिंजी मदद न करी हा न मां त रुली वञी। तूं मूंखां मुंहिंजी जान बि घुरी आहे न, मां उहा बि क़ुर्बान करे छॾियां, छो त तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं। सना जो ख्याल रख। परवाह एतिरा उदास छो पिया लॻो? उदासी मसइले जो हल त न आहे। तू नथी सम्झे, अञा ताईं अज़ीम ख़ान जी तरफ़ां को सख़्तु रद्द अमल न आहे आयो। हू ॾाढो नाराज़ आहे। हू इहो थो सम्झे त शिराज सना खे क़त्ल कयो आहे। ऐं शिराज खे का परवाही कान्हे का? हा नफ़ीज़ा बेगम, अज़ीम ख़ान सम्झे थो त सना जे फ़रार वारी ॻाल्हि नाटक आहे। शिराज हुनजो मर्डर करे डेड बॉडी गुम करे छॾी आहे। ऐं जेकॾहिं अज़ीम ख़ान पुलिस वटि वियो त पोइ? पर शिराज ईअं नथो करे सघे। ही इज़ नॉट अ क्रिमिनल। इट इज़ पॉसिबल। अज़ीम ख़ान पंहिंजी बेइज़ती जो बदिलो वठण जे लाइ कुझु बि करे सघे थो। शिराज पंहिंजे पेरनि ते पाण कुआड़ी हई आहे। हुनखे का परवाही कान्हे का? ओ प्लीज़ तव्हां कुझु कयो न, ईअं न त हू शिराज खे को नुक़सान पहुचाए। मां शिराज जी का बि मदद नथो करे सघां। वो न सिर्फ़ अज़ीम ख़ान जो पर मुंहिंजो बि मुजरिम आहे। नफ़ीसा बेगम, तूं नथी ॼाणी त शिराज जे इन हरकत जे करे मां पंहिंजे अंदर में केतिरो क्रैश थी चुको आहियां। एतिरो विखरी भञी भुरी चुको आहियां जो तुंहिंजो प्यार बि मूंखे सेहड़े नथो सघे। पंहिंजी अना खे लॻल ही धक मां ज़िंदगी भर विसारे कोन सघंदुसि। तू छा थो सम्झी शिराज? त तू एॾो अकुलमंद आहीं जो सभिनी खे बेवकूफ़ बणाईंदे? न शिराज न, जे तू एॾो अकुलमंद हुजी हा न त अॼु पंहिंजे पीउ जे बिज़नेसमैन जो राइट हैंड हुजी हा। सिधी ॻाल्हि कर, तूं चवण छा थो चाहीं? मां अक़लमंद हुजां या बेवकूफ़, तुंहिंजो हिन में छा आहे? मां तुंहिंजी हर चुरपुर ते नज़र रखी आहे। तू हाणे मूंखां परे न आहीं। मुंहिंजी जासूसी करे तूं छा थो साबित करणु चाहीं? सना किथे आहे? मूंखे सभु ख़बर आहे। तो सना खे किथे लिकाए रखियो? थी सघे थो त आफ़ताब मूंखां सच ॻाल्हाइण जे लाइ ही नफ़्सियाती हुरबो इस्तेमालु कंदो हुजे। मूंखे अहिड़ो को बि तासुर न ॾेखारणु खपे जंहिंमां हू को अंदाज़ो लॻाए सघे। चुप छो थी हैं? ॻाल्हि दिलि सां लॻी न? छा तोखे सचपच ख़बर आहे त सना किथे आहे? हा हा। पोइ मूंखे बि ॿुधाए छॾ किथे आहे तुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी ज़ाल त मां हुन सां वञी मिलां। फिक्र न कर पुट, तुंहिंजी इहा ख़्वाहिश मां जल्द पूरी कंदुसि। मिस्टर आफ़ताब, मां जेकॾहिं ख़ामोश आहियां त इन जो इहो मतिलबु न आहे त मां बुज़दिल आहियां या मुंहिंजे दिलि में को चोर आहे। तव्हांजो ख़ानदान इज़तदार आहे ऐं मां चाहियां त तव्हांजी इज़त 2 मिंटनि में मिटीअ में मिली वञे। धमकी थो ॾे? धमकियूं कमज़ोर माण्हू ॾींदा आहिनि। आईनो तो ॾेखारियां तोखे। मूंखे सेकेंड हैंड माल ॾेई तव्हां शिराज शर्म अचणु खपे तव्हांखे। सना जे प्यार में तव्हां खाट रहियो आहे ऐं तव्हां वरी मूंखे कुर्बानी जो बकरो था बणायो। अरे घणी गजगोड़ न कर। इहो बि न विसार त तुंहिंजी भेण मुंहिंजे घर में आहे। मुंहिंजी भेण जो जेकॾहिं वार बि वंगो थियो न त तव्हांखे नीस तो नाबूद करे छॾींदुसि। नाउ गेट लॉस्ट, गो टू हल। हेलो हेलो। फोन बंद करियो। सना पंहिंजी भाउ खे सम्झाए छॾ। तुंहिंजी गोलियूं नहीं मारे छॾींदोसांस। छा करे छॾियो मुंहिंजे भाउ? चरियो थी वियो आहे। मुंहिंजी भेण खे सेकेंड हैंड माल थो चए। मग़ज़ ख़राब कोन थी वियो अथसि? इंसानियत अथसि का? होश हवास ख़ता थी विया अथसि छा?
शिराज अहिड़ो आहे त न मां हुन खां पुछंदीमांसि, पर कीअं पुछंदसि? मां कहिड़ी चङाई कई आहे पंहिंजे भाउ सां? तुंहिंजी नज़र में शादी कराए तूं शिराज सां दुश्मनी कई आहे? असल हक़ीक़त सना जे मिलण खां पोइ पवंदी। असां पाण में छो था विढ़ूं? शिराज हकीकत के अफ़सानवी रंग पियो ॾिए, ड्रामो पियो करे। जिना ख़बर पियसि त सना पेट सां इहा सही ॻाल्हि आहे, जे करे हुन खे मारे छॾियो हूंदो। न आफ्ताब न, तूं एतिरो जज़्बाती न थी। के मारण एतिरो सोलो न आहे। यकीनन का गेम थी आहे या साज़िश। गेम? साज़िश? तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? को आहे जेको असां ॿिन्हिनि ख़ानदाननि खे विढ़ाइण थो चाहे। जेको बि आहे न मूंखां बची न सघंदो। तूं सुभाणे हिकिड़ो कमु कर, अंकल अता वटि वञ, सॼी इंफॉर्मेशन खणी आ, न त असां को बि सख़्तु क़दम खणी सघूं था, सम्झी? सर हिते यूनिवर्सिटी जे पोयां तक़रीबन 4 ॻोठनि जी ॼाण मिली आहे। सचल ॻोठ, अयूब ॻोठ, सीतानगर ऐं मारवाड़ा। उन्हनि सभिनी ॻोठनि में जावेद नाले रहंदड़ माण्हुनि जी इंफॉर्मेशन मिली आहे। वाह, गुड यार। सर तक़रीबन सभु नौजवान शादीशुदा ऐं ॿारनि बचनि जा पीअर आहिनि ऐं सभु नौकरियुनि में आहिनि ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु रहनि पिया। पोइ भला उन मां इहो कीअं अंदाज़ो लॻाइबो त असली जावेद केरु आहे? अच्छा सर, हिकु जावेद जेको सचल ॻोठ जो रहवासी आहे, उहो अकेलो पियो रहे ऐं कंहिं कंपनी में कमु कंदो आहे ऐं अक्सर राति जो देरि सां घर ईंदो आहे। दैट्स गुड। तोखे हुनजो घर ॾिठल आहे? जी हा सर। मां तोखे ख़र्ची बि ॾींदुसि ऐं इनाम बि ॾींदुसि, पर तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर त तूं उन घर ते नज़र रख। अचण वञण माण्हुनि जी चुरपुर ते मूंखे इतलाह कर। उहो बि सुभाणे मोकल वारो ॾींहुं आहे, हू पंहिंजे घर में ई हूंदो ऐं तूं मूंखे इतलाह कजाए। जी सर, तव्हां बेफ़िक्र रहो। आयशा, आशी, ठीक है। अभी आयशा किथे आहे? किथे आहे छा मतिलब? 5 ॾींहं थियो आहे पंहिंजो पाण खे कमरे में क़ैद रखी छॾियो अथई। मूंखे तने छोकिरी गणती में विझी छॾियो आहे। पर मूंसां त वाइदो कयो हुई त अॼु ऑफिस जॉइन कंदसि। न वई, चई त मूड न आहे। ॿुध, तूं त आशी जी क्लोज़ दोस्त आहीं, तूं ई सच ॿुधाए। मूंसां त सची नथी करे, न खाए थी न पीए थी, लेला लॻी वेठी आहे। को इश्क विश्क जो त चक्कर न आहे? न न, आशा ऐं इश्क खोड़ो ई नथो लॻे। तबियत में मज़ो न हुयसि, चवे पई त मां कुझु ॾींहं रेस्ट कंदसि। मां नथी मञा। आशा ऐं रेस्ट ज़रूरु को चक्कर आहे। ख़ैर, तूं बि नथी ॿुधाए त ठहियो। आपी, मां आशा न थी अचां? हा हा, तूं मत वञी। एडी ऊंधाए भूत बंगले में वेठी आई छा? मुझी गाल जो जवाब कोन नहीं। मुझे रोशनी का रब तो थे। छो? नसीब में जो अंधेरा लिखियल है उन्हनि खे पाण खां दूर छो कयां? अल्लाह जे वास्ते यार, जिंदगी दा मोटी अच। अञा त लाइफ पई आहे, तू हिम्मत हारे वेठी आई। एतबार खरी वियो आहे जमीला, हाणे काई चॉइस न रही।
कंहिं बि शइ में दिलि नथी लॻे। मां चाहियां बि त टैग नथी ॾेई सघां। शिराज खे फ़ोन कई? न, मां उनखे फ़ोन छो कंदमि? मुंहिंजो हाणे हुन सां कहिड़ो वास्तो? अच्छा बाबा, भला शिराज तोॾे फ़ोन कयो? हू मूंखे भला छो फ़ोन कंदो? मूंखे कहिड़ी हैसियत में मां हुन जे लाइ महज़ हिकु रांदीको हुअसि जंहिंसां हू खेॾंदो रहियो ऐं दिलि भरिजी वियसि त नज़रूं बि फेराए छॾी। ऐं जेकॾहिं ग़लती सां तोॾे फ़ोन करे त पोइ? आई मीन शिराज खे तूं कॾहिं बि न विसारींदीअ। इहा मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, हू तोखे कॾहिं बि न विसारींदो। तूं छा थी सम्झी त मां शिराज जी माफ़िन तलाफ़िन सां हुन सां गॾु हुनजे फार्म हाउस ते वेंदमि उनजी ज़ियारत लाइ? नो, नेवर। प्यार में घणो कुझु लुटायो, कस कसर खाए बि आहे, पर ही त इंतहा आहे। मोहब्बत खे जंहिं बेरहमी सां शिराज खून कयो आहे, सा माफ़ करण जहिड़ी न आहे। ओके, पोइ भला मूंखे इजाज़त आहे त मां शिराज सां दोस्ती कयां? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।